के पैसा खपन, पैसा दे हाणे जो हाणे। पैसा खोड़ पैसा पंहिंजे पुट लाइ। अबा तूं ई कर, इहा लठ थी ते रख ऐं आराम सां वे, मां तोखे पैसा आणे थी ॾियां। छाजे लाइ वेहा? पहिरियों पैसा खणी आ, वेंदुस कोन मां। खणी थी अचां बा, खणी थी अचां, तकड़ छाजी आ? पूरा 500 या 100 मथे हुजे, समझी? जल्दी कर। 500 रुपया? हा हाणे मां जान कीअं छॾायां? अबा एतबार करी न, नूर भटारे सो घर में रुपयो बि कोन्हे। हाणे ईअं था कयूं, ॿई नादिर खान वटि हलूं था, हली उन खां पैसा वठी था अचूं। न मां न, मूंखे डटा न ॾे, मूंखे पैसा घुर्जनि, पैसा नटाए बटाए न मूंसां। मां किथां आणियां पैसा? को कमाया थी छा? तो वारी ज़ाल खां वटि जेका उते कमाए बि थी। किथे आहे प्रिया? अवां मूंखे प्रिया ॻोल्हे ॾे न भला। प्रिया, ओ प्रिया, ओ प्रिया। अची छाते घर मथे ते खयो आ? आई ना 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 ना, ये ना कहे छोरा पर छोरी के मथे पाटी पवंदो। ना ना न मारी, ओ छोरी तूं भज। छोरा छा करे? अमां, प्रिया जे हथ में पैसा? फिरे पी वट वई हुई तो लाइ पैसा वठण, शायद ये पैसा उहे ही आहिनि। वाह यो कम थियो अमां, वाह जो कम थियो। माना 50 मथे आ। छोरा पानी तो भरे अचे, इनके होश में त आणियुसि। अमां प्रिया ॼाण त पाण ॼाण, गिलास पाणी कोन भरे ॾींदो मैं। असां मैखाने ते वञी का मवालनि जी मीटिंग कोठायूं। सूबेदार सोढल गाल मञण लाइ तैयार ही न आहे। दादा सालार के गिरफ्तार कयो आहे। आखिर दादा सालार वयो केड़ा? वरी के नई मुसीबत में न विझदो। आखिर सूबेदार चाहे छा थो? किथे हाशिम खान जे चवण ते त दादा सालार के नुकसान न पहुंचाए। जेकर ईअं थियो त नुक़सान वॾो थींदो, इज़त जो ऐं माल जो। अड़ी किस्मत, ही किस्मत भी मुखे कंहिंजे घर वठी आई है। मां उन घर में पनाह वरती आ जे घर जे एक जवान जो मां खून करे चुकी आहियां। इन खां अॻु जो मुझो राज़ खुले, मुखे त वञण खपे। सदोरी ही केॾां भी वञी? खबर ना है। अल्लाह जी दुनिया ॾाढी वॾी आहे। काथे न काथे मुखे जाइ मिली वेंदी। छो? तोखे हिते कहिड़ी तकलीफ़ आ?
न न अदी, मूंखे का तकलीफ़ न आहे, पर मूं मां कंहिंखे तकलीफ़ न थिए इन जे करे अलाए छो मुंहिंजो दिलि न थी मञे। न न न सदोरी, मां तोखे वञण कोन ॾींदसि, तोखे इते ई रहणो पवंदो। अदी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो, मां कंहिं ते बि बार थियण नथी चाहियां। तूं असां ते बार नाही, अड़े चरी तूं त असांजो सॼो घर संभाले वेठी आहीं। अदी बस मूंखे वञण ॾियो तव्हां। बिल्कुल भी न, मां तोखे वञण जी मौक़ा न ॾींदसि। जेकॾहिं तूं वरी बि वेंदीअ पोइ तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। मां तुंहिंजी मजबूरीअ खे सम्झां थो सुल्तान। मूंखे ख़बर आहे त तूं महरूअ खे इनकार नथो करे सघीं। ॻाल्हि इहा न आहे रेसर, पर साइण मेरो मूंखे मजबूर कयो आहे। साइण मेरो पाण बि सालार खान जी आज़ादीअ में ख़ुशि न आहे, पर हूअ बि मजबूर आहे। सुल्तान, तूं भले केस तां हथ खणी वञ, पर मां सालार खे न छॾींदुसि। हू कातिल आहे, खूनी आहे। मां हुनखे कैफ़र किरदार ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। हा रेसर, मां बि मजबूर आहियां। तव्हां पाण मुंहिंजी मजबूरी सम्झो था। मां हिन ॻाल्हि खे सम्झां थो सुल्तान, ऐं मां तोखे दिलि सां इजाज़त थो ॾियां। तूं भले केस तां हथ खणी अदी मूं इलाही कोशिशि कई आहे, पर सूबेदार मञे ई नथो। चवे थो त मूं सालार खे गिरफ़्तार कयो ई न आहे। ऐं जेकॾहिं सालार खे पुलिस वारनि गिरफ़्तार न आहे कयो त पोइ सालार काॾे गुम थी वियो? सूबेदार खे सालार जी गिरफ़्तारी ज़ाहिर करणी ई पवंदी। अदी जेकॾहिं सूबेदार अदा खे गिरफ़्तार कयो आहे त पोइ उनखे ज़ाहिर छो नथो करे? नादिर, इहे पुलिस वारनि जा हथकंडा हूंदा आहिनि ताकि अपोजिट पार्टी खां पैसा वठी सघनि। मेरो अल्लाह जो नालो थी, जेतिरा भी सूबेदार पैसा घुरई तो तू उनखे ॾेई सालार खे आज़ाद कराए। मां तोखे पंहिंजे भाइरनि खां पैसा वठी ॾींदमि। तू छा थी सम्झी त बस 2-3 हज़ार वठी सालार खे आज़ाद करे छॾींदा? 2-3 हज़ार न वठंदा, खणी 2-3 लख वठंदा। मां तोखे वठी ॾींदमि, मां पंहिंजे भाइरनि खां तोखे वठी ॾींदमि पैसा। ओ मैडम, सालार जे मथां 2 खूननि जो केस आहे ऐं हिकु औरत खे बेआबरू करण जो। अगर 10 लख भी सूबेदार वठे न त इहा भी उनजी महिरबानी आहे। पर अदीब ये सब केस असां ते कूड़ा आहिनि। अदा सालार अहिड़ो कुझु बि न आहे कयो। इहो त तव्हां था चओ न, पर जिन केस दाख़िल करायो आहे न उन्हनि वटि पक्का सबूत आहिनि। जॾहिं सालार को ॾोह ई न आहे कयो त सबूत किथां आया? ठीकु आहे, मां शाम सूबेदार खे घुरायां थी। तू पैसनि जो बंदोबस्त करे वठ। सूबेदार खे कुझु पैसा ॾींदासीं त हू केस अॻियां हलाईंदो। ठीकु आहे न? हा हा, मां पंहिंजे भाइरनि खां पैसा घुरायां थी, कयां थी फोन। जे शख्स लाइ मां पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी, हुन शख्स वटि मुंहिंजी क़दर हे आहे। जे शख्स लाइ मां पिनी पैसा आंदा, हुन शख्स ई मूंखे ज़ख़्मी कयो। एॾो ज़ुल्म आख़िर छो? असां सिंध जायुनि कहिड़ो ॾोह कयो आहे? अॼु मुंहिंजो वक़्तु न आहे, पर जॾहिं बि मुंहिंजो वक़्तु आयो त मां पलान कंदसि, हुननि सां विढ़ंदसि। जेको नशो ठाहिनि था, विकिणनि था, सिंध जे नौजवाननि खे बर्बाद करे हुननि जी वञनि खे बेआबरू कनि था। बुढ़ी नथो मरी एड़े पीअण खां, एड़े नशे खां हिकु ई दफ़ो ज़हर छो नथो पी छॾे? कम ज़र्फ़ कंहिं जाइ जा। तूं सची आहीं, वाकई मूंखे बुढ़ी माण्हू घुरिजे। मुंहिंजो को बि हक़ न आहे त मां ज़िंदा रहां। ज़हर खाइण घुरिजे। इहा कहिड़ी ज़िंदगी आहे जेका पंहिंजनि सां विढ़ंदे विढ़ंदे गुज़री वञे? पोइ छो थो करीं पंहिंजे पाण खे बर्बाद? छो थो करीं नशो? छो इज़त ऐं गैरत विकिणी छॾी अथई? मां बेगैरत न आहियां, मां बेज़मीर बि न आहियां, पर समाज मूंखे
समाज मूंखे मवाली बनाए छॾियो पिया। मां बि एतिरो ई मज़लूम आहियां पिया जेतिरो तूं आहीं। मां मवाली थियण जा ख्वाब न ॾिठा पिया, कॾहिं बि न। मां त डॉक्टर थियण पियो चाहियां, पर लॻे थो त असांजी क़िस्मत ई अहिड़ी आहे। न पिया, क़िस्मत जो कोई बि ॾोह न थी ऐं क़िस्मत ते ॾोह ॾे बि न। ही समाज जी जोड़ जक ऐं ही मुआशिरो सभु ग़लति आहिनि पिया। बख़्शे छॾ मूंखे पिया, मां तव्हां सभिनी जो ॾोही आहियां पिया, ॾोही आहियां पिया तव्हां सभिनी जो। मूंखे ईअं टहक ॾेई खिलंदी रहे, छो त खिलण सां रब्त वधंदो आहे। वॾो चालाक ऐं सुल्तान मूंखे खिलाइण जे बहाने वॾो फ़ाइदो थो वठी। मेरो मूंखे ईअं थो लॻे ॼण तूं मुंहिंजे साहनि में समाइजी वई आहे। प्यार थी वियो अथई छा मूंसां? हा, प्यार थी वियो आहे। बस हिकु वॾेरी सां प्यार करण जो अंजाम ॼाणी थो? हा, आउं ॼाणा थो। वॾेरनि जे हथां मारिजी वेंदुसि त पोइ प्यार थी थो करे? थी वियो आहे। आउं छा कयां? दिलि ऐं दरिया के वस में कयो आहे। ग़रीब जा ॿार मुफ़्त में मरी वेंदे। तुंहिंजे प्यार में मूंखे मौत क़बूल आहे। अहिड़े वारिस पंहिंजा भाग ॾिस। जॾहिं मुंहिंजी शादी पे थी त मुआरी ज़ाल भॼी वई। पर यार माण्हुनि जूं ज़ालूं त भॼनि ई कोन थियूं, मुंहिंजी छो थी भॼे? हाय रे हाय, चमचनि जी दुआ सां सूरनि में आहीं वारिस। राहूं निहारिया तुंहिंजूं, राहूं निहारिया अंगण बुहारिया तुंहिंजूं, राहूं निहारिया ओ सोहणा मां वटि निहारिया ओ मुंहिंजी मिठड़ी सदारी तूं केॾे हली वई मूंखे तुंहिंजी सिक लॻी आहे। मुंहिंजो कंहिंसां वेठो तो पंहिंजे में ॻाल्हाई? सतोरीअ सां थो ॻाल्हायां पापा। सतोरीअ सां? सतोरी आहे किथे? बाबा जेकॾहिं न सतोरी हुजे चमचनि जी दुआ सां उन सां ॻाल्हाया, उन सां गॾु कोन वेठो हुजां। बड़े चरियनि खे न सिंग हुजनि हा, त तोखे ॾांदनि खां बि वॾा सिंग हुजनि हा। बाबा हिकिड़ो मूंखे कुर्ब कंदे मुंहिंजे रंग में भंग न विझ, मूंखे सतोरी सां कचहरी करण ॾे। असांखे ॾुख तव्हांखे वरी ॿियूं ॻाल्हियूं आहिनि चमचनि जी दुआ सां। अड़े तुंहिंजा न इहे प्रकार आहिनि, छोकिरियूं तुंहिंजो नालो थियूं ॿुधनि असुल इहे झंग मां वठी थियूं कनि। छा थियो आहे मुंहिंजे लछणनि खे? माशाल्लाह ठीक ठाक आहियां, चमचनि जी दुआ सां हटो कटो आहियां बाबा। गुड़ वञी पर सुथरे तूं शादी थी तुंहिंजी राजन सतोरी तूं ईअं न करिया, ईअं न वञिया जो पोड़ो खतो बाबो मूंखे ताना तुंहिंजा छो ॾे हा। अलाए केॾा हली वई मिठड़ी सतोरी। ए अल्लाह साईं, अल्लाह साईं मुंहिंजा मिठड़ा मूंखे पंहिंजी सतोरी वापसि ॾे। ओ सतोरी आमीन, ओ अल्लाह साईं आमीन। ओ चमचनि जी दुआ सां सतोरी मां मरी वेंदो सही, मुंहिंजे लाइ दुआ कजा। तव्हांजी वॾी महिरबानी सूबेदार साहब जो मुंहिंजे हिक सॾ ते हलिया आया।
नादिर भा, सूबेदार साहब, ही नज़रानो उम्मीद आहे त तव्हां क़बूल करे असांखे शुक्रिया जो मौक़ो ॾींदा। हिन जी कहिड़ी ज़रूरत हुई? ज़रूरत आहे सूबेदार साहब, अॼुकल्ह त मिठाई खां सवा दुआ बि नथी लॻे। हुकुम कयो साईं। मां मञा थी त मुंहिंजे भाउ ते कूड़ा इल्ज़ाम ऐं FIR दर्ज आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हां हिकु सुठा इंसान ऐं हिकु हमदर्द माण्हू आहियो। अवां जी महिरबानी जो अवां इज़त ॾिनी, पर साईं हिकिड़ी मजबूरी इहा आहे त FIR कटिजी चुकी आहे ऐं हाणे तव्हांखे केस सां मुंहुं ॾियणो पवंदो। असां केस विढ़ंदासीं, पर तव्हांजो तामुन हूंदो त कुझु आसानी थी पवंदी। अवां सालार जे लाइ वकील जो बंदोबस्तु कयो त जीअं गिरफ़्तारी खां अॻु में ई सालार जी ज़मानत जो बंदोबस्तु थी वञे। पर ॿिनि खूननि जे केस में छा गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत थी सघे थी? इहो अवां फ़िक्र न कयो, हिकु ॿिनि नुक़्तनि सां ई मां FIR जो रुख ई मटाए छॾींदुसि। बसि रुॻो तव्हां वकील जो बंदोबस्तु कयो। मां उमेद कयां थी त सुभाणे ताईं सालार घर अची वेंदो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह शाम ई सालार घर अची वेंदो। मानी तयार थी वई आहे, तव्हां मानी खाई पोइ वञिजो। अॼु असां तव्हां लाइ स्पेशल मानी तयार कराई आहे। इन जी कहिड़ी ज़रूरत हुई साईं? इहा असांजी रिवायत आहे त असां महिमान लाइ ख़ासि मानी तयार कराईंदा आहियूं। लख लाइक़ अवां जा, वॾी महिरबानी। सालियो ही छा? अरे तू अञा जेरो ही, मूं सम्झो त मरी वियो हूंदे। अञा त तू बाबा हटो कटो लॻो पियो। तॻिया सच पुछींदे त मां जीअरो न आहियां, असुल ज़िंदा लाश आहियां। पयो थो हलां, सिसीअ में साह ई न आहे। अड़े रे, तू खुदकशी छो नथो करी? भाॼो कड़ थी जे पी खे त ज़िंदा रहण जो को हक़ ई कोन्हे। तॻिया हाणे ताना त न ॾे, बेली हथ त नथो ॾेई सघी, नहीं ताना ॾेई त न मारे। तू मुंहिंजो मिट आहीं, रत आहीं मुंहिंजो। अरे मां बाहि ॾियां तव्हांजे ने रत खे, मूंखे त तव्हांजे नस्ल जी ज़रूरत कान्हे का। अरे खाई खाई वञी तो पाॾो थी जाए, गैरत जो ज़रो ई कोन आहे। जेकॾहिं को ॿियो हुजे न त ॿुॾी मरे हा। तॻिया मां मजबूर आहियां, बेवस आहियां। अड़े तू मजबूर न, पहिरें नंबर जो भाड़ी। बसि हाणे चयो आहे न त मुड़ुस ते भाड़ी त पटको बि पार। तॾहिं त मथो घाड़ो कयूं अथई तो थाबा कईं तो। अदा तॻिया हाणे दुआ कर त रब पाक पाण न घुराए, मां बि हाणे जीअण ई कोन थो चाहियां। खबरदार खबरदार, मता ने चोरी समाज जो संग ने वारे पुट गोहर खे ॾियण जी कोशिशि कई थई। पुट मां ॾिसां थो पियो ज़माने जो माण्हू आहे या चोरी तुआरी आहे न, मुंहिंजे घर जा रोज़ रोज़ चकर पे थी कटे। कावड़ आई न ची भटे हिकिड़ी ॾींदो सां चोरी तुआरी ची ची कंदी वतंदी ची ची। अदा तॻिया हाणे क्षमा तो ये घर कोन ईंदी बस। हणी बी कम का वक्त खराब कई, अचे न अचे जनरल मर्जी। मर्जी मुझो जावजी खंड ये तरह की पैसा हमारा की के पास हो। बानो मुबारक हुजनी बानो, सालार जी ज़मानत थी वई आहे। पर सालार आहे किथे? केड़ी ज़मानत थी आ? केतरा ॾींहं गुज़री विया आहिनि, सालार घर न आयो आहे। पुलिस थी चवे त सालार असां वटि कोन्हे। ऐं सालार आखिर आहे काथे गुम? सालार पुलिस वटि आहे। पुलिस वारा पैसनि लाइ ईअं ई कंदा आहिनि त जीअं फरियादी ऐं मुल्ज़िमनि सां डील करे सघूं ऐं कुझु पैसा कढी सघूं। त पोइ पुलिस वारा सालार खे ज़ाहिर छो नथा कनि? सुभाणे ताईं सालार घर अची वेंदो। पक थी चवे या मिड़े दिल रखण लाइ डटो थी ॾे? पक थी चवां, पक। पर इहो सभु थियो कीअं? नादिर त चए पियो त सालार जी 10 सालनि ताईं ज़मानत कान थींदी। पैसे सां हिते सभु कुझु थी वेंदो आहे। घणा पैसा ख़र्च कया अथई? मूंखे पंहिंजो वाइदो चङी तरह यादि आहे। मां पंहिंजे भाइरनि खां तोखे पैसा वठी ॾेई छॾींदमि। हूअं बि असांखे तुंहिंजो थोरो न खपे। त पोइ देर न कर, ॾे मूंखे 30 लख रुपया। 30 लख? 30 लख छा जा? भाउ जी ज़मानत जो व्याज थी वठे छा? हुननि मां जान छॾाइण सवली न आहे बानो। वकील के पैसा ॾिना, पुलिस के पैसा ॾिना, पट्टे वाले के पैसा ॾिना,
मथे ताईं पैसा ॾियणा पवंदा आहिनि। पर एतिरा पैसा त मूंखे ॿाहिरि कोन ॾींदा। त पोइ बटाक बि न हण। इहो मुंहिंजो तव्हां ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुसनि ते कर्ज़ आहे। ॾेई त कोन सघंदी आहियां, पर मां तव्हांखे माफ़ बि कोन कंदसि। सूबेदार, फौरन सालार खान की गिरफ्तारी ज़ाहिर कर। मुझे खबर है तो तू लालच खातर सालार खान की गिरफ्तारी ज़ाहिर न तो करी। वैसे हाशिम खान तकड़ छो था कयो? जेकॾहिं मूं ग़रीब के कुछ पैसा मिली था पवन तो उनमें तव्हांखे तकलीफ़ छो थी थिए? तो पोइ ठीक है, मां जल्द खां जल्द सालार के जेल में ॾिसणु चाहियां थो। ठीक है रैस, मां अॼु ही सालार के लाकअप तो कयां ऐं उनजी गिरफ्तारी ज़ाहिर तो कयां। अहिड़ा त केस ठोकीस जो सॼी ज़िंदगी ज़मानत ही न थियसि। तू फिक्र ही न कर रैस, खून जो केस तो हणास। असल 10 साल ज़मानत ही कोन थींदसि। ओ इते रखीस जान जा पुट। हाशिम खान सां तो टक्कर खायो। हाणे ॾिसजईं त सालार जा वारस कीअं था फ़ैसिले लाइ मूंखे मिनथूं कनि। मुश्किल आहे रैस, हुन जा वारस पोइ बि अव्हांखे मिनथूं कोन कंदा। छो न कंदा मिनथूं? साईं, हुन मां त घर तर सॼो राज बेज़ार अथसि। दिल ही दिल में सभु ख़ुशि आहिनि। चवनि था त इन ज़ालिम मां असांजी जान ही छुटी। अच्छा, त पोइ ईअं बि सही आहे। हले त सालार खान पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं पहुचे। वैसे मां हाणे हलां थो, अव्हां फिक्र ही न कयो। वञण सां ई सालार खान खे वठी लाकअप थो कयां ऐं हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर थो कयां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।